नाज़रीन ऐं नाज़रीन तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी धमाकेदार तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा रहूं जेका किस्त हाणे अचण वारी आहे। छा इन में हाशू पूरो थी वेंदो जेकी मीर जी उनखे गोली लॻी आहे इहो इल्ज़ाम मूसा जे मथां लॻंदो या दरिया ख़ान जे मथां या वरी इहे सभई जेको आहे नवाब खान जे चक्रव्यूह में अची वेंदा ऐं इहे जेल वञी पुॼंदा या वरी मूसा नवाब खान खे बि नेक्स्ट एपिसोड में पूरो कंदो या ज़ख़्मी कंदो या मीर वरी जेको आहे मूसा जे रुख चढ़ी वेंदो। बिल्कुलु दोस्तो सॼी कहाणी ऐं तफ़सील तव्हांखे इन अपडेट में ॾींदासीं। पहिरियों इन वीडियो नंढड़े खे पूरो ॾिसो जी तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे ऐं थी सघे त शाहिद खुसरो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, असांजे पेज खे बि लाइक शेयर इन वीडियो खे फॉलो ज़रूरु कंदा असांजे पेज खे। दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं नेक्स्ट एपिसोड में जॾहिं मूसा जेको आहे दरिया खान यानी भावल वञी नवाब खान जे ॻोठ जे मथां हमिलो कंदा आहिनि राति जे टाइम उते हाशू वारा ऐं जेको आहे ॿिया माण्हू जेको आहे मूसारनि जो मुक़ाबिलो करण जी कोशिशि कंदा या पोइ उते अचानक पोयों मीर अची वेंदो आहे ठका कढाईंदो आहे सीने में गोली सिधो हाशू खे। तेसीं ताईं फायरिंग ॿुधी नवाब खान जा माण्हू ऐं नवाब खान बि निकिरी ईंदो आहे लेकिन उहे माण्हू नवाब खान खे ॻाल्हि ॿुधाईंदा आहिनि त हाशू पियो आहे ज़ख़्मी पट ते। पोइ उतां दोस्तो हाशू खे खणाए नवाब खान अस्पताल पुॼंदो आहे लेकिन हाशू ज़ख़्मी हूंदो आहे बची वेंदो आहे कुझु ॾींहं अस्पताल में ई हूंदो। अहिड़े हिसाब सां पुलिस केस थी वेंदो आहे उहो नवाब खान नामालूम अफ़राद ॼाणाए छॾींदो आहे त बाबा नामालूम माण्हुनि फायरिंग कई आहे लेकिन माण्हू पका आहिनि। मां पंहिंजे पहिरें माण्हुनि सां मिलिया उहे हाल हक़ीक़त पुछी नाला पोइ दर्ज कराईंदुसि। अहिड़े हिसाब सां उनखे शक थी पियो आहे इहा गोली मथां मीर हई हुजे या भावल या वरी मूसा या मथां सिजावल।